सेल जे टाइप्स खे थोरो डिफाइन कंदासीं। सब खां पहिरियों असां वटि आहे सेल मेम्ब्रेन। अच्छा, सेल मेम्ब्रेन असां पढ़ी त सही कई है, मेम्ब्रेन बाउंडेड हूंदी आहे, असांजी ॿाहिरां जी बनावट हूंदी आहे। हाणे हीअ ॾिसो त इहा बनावट जेकी आहे इहा कहिड़ी शयुनि जी ठहियल आहे। सब खां पहिरियों इहा बनावट जेकी हूंदी आहे इहा टिनि शयुनि जी ठहियल हूंदी आहे। असां वटि हुनजा नाला लिखियल आहिनि, हिकिड़ो आहे लिपिड, हिकिड़ो आहे असांजो प्रोटीन ऐं हिकिड़ो असांजो आहे कार्बोहाइड्रेट्स। ईअं सिंपली मां तव्हांखे हिकिड़ो एग्जाम्पल ॾेई छॾियां त लिपिड असां छा ॾेई सघंदा आहियूं, प्रोटीन छा ॾेई सघंदा आहियूं ऐं कार्बोहाइड्रेट छा ॾेई सघंदा आहियूं। जीअं त स्टूडेंट्स तव्हांखे ख़बर आहे लिपिड जेको हूंदो आहे उहो असांजो ग्रीसी हिकिड़ो ऑयली सबस्टेंस हूंदो आहे जंहिंमें अगरि को पाणी हुजे या का अहिड़ी नमकियात या ॿी का शइ हुजे उहा उनखे छा कंदी आहे, रिपेल कंदी, उनखे ढकी। तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त अगरि पाणी ऐं ऑयल खे असां पाण में मिलायूं त उहे कॾहिं बि पंहिंजो पाण में छा न थींदा, मिक्स न थींदा। अहिड़े हिसाब सां जेकी सेल मेम्ब्रेन हूंदी आहे इहा सेल मेम्ब्रेन असांजी जेकी ठहियल हूंदी आहे उहा लिपिड जी ठहियल हूंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ प्रोटीन्स जी ठहियल हूंदी आहे। प्रोटीन्स तव्हांखे ख़बर आहे त काई बि असां डाइट अगरि वठंदा आहियूं हिकिड़ो नेचुरल अगरि हिकु सबस्टेंस हूंदो आहे जेको असांखे डाइट में मिलंदो आहे। अगरि उहो खाधो खाईंदा आहियूं त उन खाधे मां बि असांखे प्रोटीन मिलंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रोटीन्स आहिनि उहे असांजे ह्यूमन बॉडी जे अंदरि ठहंदा आहिनि, एनिमल्स जे अंदरि ठहंदा आहिनि ऐं प्लांट्स जे अंदरि ठहंदा आहिनि। उन खां पोइ ऐं असां वटि आहे कार्बोहाइड्रेट्स। कार्बोहाइड्रेट्स जो असां वटि एग्जाम्पल आहे शुगर आहे, ग्लूकोज आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा फॉर्म आहिनि असांजा ग्लूकोज ऐं शुगर जा। सो हीअ असांजा मेन टे असांजा पोर्शन आहिनि जेके असांखे कवर कंदा आहिनि सेल मेम्ब्रेन खे। सब खां पहिरियों असां लिपिड खे थोरो असां डिस्कस कयूं त लिपिड आहे छा। लिपिड जीअं त तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो ग्रीसी ऐं ऑयली सबस्टेंस आहे जेको असांजो सेल मेम्ब्रेन जी परत हूंदी आहे, जेकी हुनजी ॿाहिरी वाल हूंदी आहे उन में लॻल हूंदो आहे। लिपिड जे अगरि स्ट्रक्चर कढूं त उहा हीअं हूंदी आहे, जस्ट लाइक दैट। हाणे असां लिपिड जे अगरि स्ट्रक्चर ॾिसूं त हिन जूं ॿ एंडूं हूंदियूं आहिनि, ॿ हुनजा पोर्शन हूंदा आहिनि। हिकिड़ो जेको पोर्शन आहे तव्हां ॾिसंदव त तव्हांखे गोल नज़र ईंदो। इहो जेको पोर्शन हूंदो आहे इनखे असां चवंदा आहियूं लायोफिलिक। लायोफिलिक मतिलबु उहा जॻह लिपिड जी जंहिंमें असांजो लिक्विड जेको आहे अट्रैक्ट थिए, जंहिंमां असांजो लिक्विड असांजे सेल जे अंदरि दाख़िल थिए त उनखे असां छा चवंदा आहियूं, लायोफिलिक। अच्छा, जेकी ॿी एंड हूंदी आहे उन एंड खे असां छा चवंदा आहियूं, लायोफोबिक। लायोफोबिक जो मतिलबु आहे असां वटि लायो लफ़्ज़ जी माना आहे लिक्विड, फोबिक लफ़्ज़ जी माना आहे हेठ या रिपेल करणु। फोबिक असां फोबिया मां वरितल आहे जंहिंजो मतिलबु आहे या अहिड़े क़िस्म जी का शइ। सो उहा जॻह असांजे लिपिड जी जंहिंमें असांजो जेको लिक्विड आहे उहो असांजो अंदरि दाख़िल न थी सघे त उनखे असां छा चवंदासीं, लायोफोबिक। ॿ एंडूं असां पढ़ियूंसीं, हिकिड़ी असांजी एंड आहे जंहिंजो नालो आहे लायोफिलिक ऐं ॿी जेकी एंड आहे उन एंड जो जेको नालो आहे उनखे छा चवंदा आहियूं, लायोफोबिक। हाणे हिनखे स्ट्रक्चर्स खे अगरि थोरो डिफाइन कयूं अॻिते हली त तव्हांखे हिन लिपिड जा हज़ारनि जे तादाद में 3 डायमेंशनल स्ट्रक्चर मिलंदी जेकी हर एंगल खां असांजी 3 डायमेंशन नज़र ईंदी। अगरि हिकिड़ो असांजो लिपिड आहे त अहिड़े क़िस्म जा असां वटि थाउज़ेंड जे तादाद में असांजा लिपिड्स असांजा मेम्ब्रेन जे मथां असांजा लॻल हूंदा। छाजे करे लॻल हूंदा त उन्हनि मां जेके उहे एंडूं आहिनि जंहिंमां असांजा वाटर आहे या असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा लिक्विड आहिनि उहे असांजा सेल जे अंदरि दाख़िल थी सघनि ऐं जेके ज़रूरत मुताबिक़ असांजा मटीरियल आहिनि या मॉलिक्यूल्स आहिनि या कंपोनेंट्स आहिनि, ऑयल्स अची विया, उहे असांजा सेल जे अंदरि दाख़िल थी सघनि ऐं जेके बक़ाया आहिनि उहे असांजा दाख़िल न थी सघनि। जीअं तव्हां वटि एग्ज़ाम्पल हूंदो आहे, जीअं छाणी जो एग्ज़ाम्पल हूंदो आहे त उन में अगरि को लिक्विड विझिजे या को असां सॉलिड छाणी जे अंदरि जेको आहे अंदरि दाख़िल न थी सघंदो ऐं लिक्विड जेको आहे सो ईज़िली हुनजे अंदरि दाख़िल थी वञे उन मां पास आउट थी सघे थो। तो अहिड़ी क़िस्म सां हाणे तव्हां वटि हिते सभु जेके बि आहिनि असांजा लिपिड असांजा तव्हांजा हिते जेके बि लिपिड आहिनि तव्हांखे नज़र ईंदा पर तव्हांखे हिकिड़ी स्ट्रक्चर नज़र ईंदी त हिन लिपिड जे विच में हिकिड़ो गैप मौजूदु आहे। कंहिं बि शइ जे विच में गैप इवन थोरो बि हुजे त उनजे अंदरां काई बि शइ आसानी सां या कंहिं तकलीफ़ सां अंदरि दाख़िल थी सघे थी, पर समहाउ ईअं थींदो आहे त हिन जे अंदरि
मॉलिक्यूल्स आहिनि उहे अंदरि सेल जे अंदरि दाख़िल थी सघनि था ऐं हिननि लिपिड जे हिन पोर्शन्स जे विच में असांजो वाटर आहे प्रोटीन्स आहिनि या असां जेको खाधो खाऊं था हुन जा जेके नंढड़ा नंढड़ा ज़रड़ा आहिनि उहे असांजा हिन लाइन जे अंदरि दाख़िल थी सघनि था त हीअ असांजी जेकी स्ट्रक्चर आहे हिन स्ट्रक्चर जो नालो छा ॾींदासीं लिपिड पहिरियों कंपोनेंट असांजो पूरो थी वियो त सेल मेम्ब्रेन जेको पहिरियों असांजो पार्ट आहे हुनजो नालो लिपिड आहे लिपिड जेका हिते स्ट्रक्चर नज़र आई त असां हज़ारनि जी तादाद में असांजा लिपिड्स जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि कंहिं बि सेल जी स्ट्रक्चर जेकी मेम्ब्रेन बाउंडेड असांजा प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे उनजी बनावट करण में असांजी स्ट्रक्चर आहे उनखे ठाहिण में असांजा जेके आहिनि उहे असांजा लिपिड्स अची वेंदा आहिनि